मौजूदा दौर जी महांगाई वारी सूरत हाल में सुठो घर ठहराइण हर माण्हूअ जे वस जी ॻाल्हि न आहे। दोस्तो, अॼु जिन घरनि जी लिस्ट मां तव्हां वटि खणी आयो आहियां इहा उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके सस्ती शयुनि जो शौक़ु न कंदा आहिनि। दोस्तो, अॼु ॼाणंदासीं दुनिया जे 5 महांगे तरीन घरनि जे बारे में। 5 नंबर ते आहे संटा बारबरा रेजिडेंट लिमोसोल साइप्रस। दोस्तो, समुंड जी भिक में ठहियल ही बहितरीन घर आहे। इन घर जी अलॻि अलॻि लेवल्स खे ख़ासि तौर ते डिज़ाइन कयो वियो आहे जिन में मुख़्तलिफ़ ख़ूबियूं आहिनि। गोलियुनि खां बचण लाइ बुलेट प्रूफ दीवारूं, पाणीअ जो तलाउ, म्यूज़िक रूम, 20 माण्हुनि लाइ मूवी थिएटर, 5 स्टार मसाज रूम, इंडोर गरम पाणी जो तलाउ, फर्श खां हेठां गर्मी अचण जो सिस्टम, 3 तरह जूं लिफ्टूं, जिम, ये सॼियूं सहूलियतूं हिन अकेले घर में मौजूदु आहिनि। दोस्तो, अहिड़े आलीशान ऐं शानदार घर में केरु न रहणु चाहींदो। बसि हिननि जी क़ीमत थोरी वधीक आहे जेका ॿुधी तव्हांजो होश उॾरी वेंदो। दोस्तो, हिन घर जी क़ीमत पाकिस्तानी रुपए में तक़रीबन 850 करोड़ आहे। 665 ग्रीनवुड रोड, वेस्ट वैनकोवर। बेहद जदीद है घर, कंहिंखे पसंदि न अचे इहो थी नथो सघे। 10,000 स्क्वायर फीट में कायम हिन घर में 8 बेडरूम ऐं 8 बाथरूम आहिनि। हिन घर जी छित तां शहर जो बहितरीन नज़ारो ॾिसबो आहे जिथां तव्हां शहर जी ख़ूबसूरतीअ जो मज़ो वठी सघो था। हिन सां गॾु 5 बोरची खाना, सर्दीअ सां वेहण लाइ गरम जॻह, उन खां पोइ बहितरीन लग्ज़री बाथरूम, फिल्मुनि जे शौक़ीन लाइ पंहिंजो थिएटर ऐं शराब जे लाइ थधो कमरो पिणु मौजूदु आहे। अहिड़ी का सहूलियत न आहे जेका हिन घर में न हुजे। तव्हां पंहिंजे ख्वाबनि जे घर में जेका शइ सोची हूंदी हे घर उन खां बि बेहद शानदार साबित थींदो। 3 नंबर ते आहे 10979 चेलन रोडबर एयर। जदीद टेक्नोलॉजी सां तैयार थियल ही घर 5600 स्क्वायर मीटर में आहे। हे घर हिन लिस्ट जो आलीशान घर आहे। जेकॾहिं तव्हांजे ख़ानदान में वधीक भाती आहिनि त हे घर तव्हांजे लाइ बहितरीन आहे, छो त हिन घर में 12 बेडरूम, 21 बाथरूम, 40 माण्हुनि लाइ सिनेमा हॉल, 5 बार, सर्दियुनि में थधे ऐं थधि में गरम पाणी जा तलाउ, ॿारनि जे वेंझण लाइ फुहारा, स्पोर्ट्स रूम, 40 कारुनि लाइ पार्किंग, बेहद क़ीमती ऐं ख़ूबसूरत लाइटनिंग, इहे सॼियूं शयूं हिन घर जो शान वधाइनि थियूं। हे घर वठण सां तव्हां जूं दिलि जूं मुरादूं पूरियूं थींदियूं, हिन ॻाल्हि में कोई शक न आहे। हिन पुरआसाइश घर जी क़ीमत आहे 1 अरब 24 करोड़ पाकिस्तानी रुपया। 2 नंबर ते आहे मॉडर्न विला बेवरली हिल्स। आर्किटेक्ट जो हे अजूबो 10,000 स्क्वायर फीट में आहे। हिन घर जा घणा हिसा शीशे जा ठहियल आहिनि। हिन घर में तव्हांखे लॉस एंजलिस जो बहितरीन नज़ारो ॾिसण में ईंदो। हिन में 5 बेडरूम, 7 बाथरूम, आउटसाइड स्विमिंग पूल, इनसाइड वाटर पूल, मूवी थिएटर, बार, इन्हनि सभिनी आसाइशुनि सां इहो घर भरियल आहे। टकरीअ ते हुजण कारण हेठि जो नज़ारो ॾाढो शानदार हूंदो आहे। वर्जिश करण लाइ हिते जिम आहे ऐं तरण लाइ तलाउ आहे। जेकॾहिं तव्हां अमीर आहियो 240 करोड़ जो हे घर तव्हां जे लाइ बेस्ट आहे। हे बेहद लग्ज़री घर आहे। 1 नंबर ते आहे फ्लोटिंग हाउस दुबई। हर माण्हू जो सुपिनो हूंदो आहे त हुनजो घर समुंड जे किनारे ते हुजे, पर अॼुकल्ह माण्हू समुंड जे किनारे न पर समुंड में बि घर ठहिराए रहिया आहिनि। दुबई में मौजूदु सी हार्स नाले ही घर 3 मंज़िलनि ते मौजूदु आहे। हर मंज़िल जी पंहिंजी ख़ासियत आहे। सफ़ा हेठें फ्लोर ते तव्हांखे बेहद शानदार सामूंडी नज़ारो मिलंदो। तव्हां बेडरूम में सुम्हण वक़्तु समुंड जो बहितरीन नज़ारो वठंदव। 2 मंज़िल ते बाथ वठण जी सहूलियत मौजूदु आहे जिते तव्हां ॾींहं में कलाकनि जा कलाक वेही सघो था। ऐं 3 मंज़िल ते बहितरीन नज़ारनि जे करे तव्हां पंहिंजो फोटोग्राफी जो शौक़ु बि पूरो करे सघो था। राति में जॾहिं विच समुंड में मौजूदु हिन घर जूं लाइट्स ऑन हूंदियूं, इहो नज़ारो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो। हे घर ॿियनि घरनि जे मुक़ाबले सस्तो आहे। हिन जी क़ीमत घटि में घटि 100 करोड़ पाकिस्तानी रुपयो आहे।